सरदार वहीं बिजन के ॾिसी अच, उन्हनि खे पाणी बि ॾे, कारो भाण बि ॾे। ठीकु आहे सरदार, जल्दी वञ। जी तुंहिंजो हुकुम, जल्दी कर। हाणे पाणी बि न आहे, मथियों मूंखे पाण उते वञणो पवंदो। तेसीं ताईं पाणी न मोकिलींदा तेसि ताईं मां पाण वञी सॼा गेट खोले अचां, पोइ पाणी ईंदो। सरदार शेर खान जो ॻोठ जो जेको बि माण्हू मिले उनखे छॾणो न आहे। हाणे अदा पोइ देरि छा जी, हलो हाणे ई अॻुवाट कयूं था। जबल लतीफ़ खान ठही थो चवे हल त हलूं। अचो त हलण जी कयो, देरि छा जी आहे पोइ। सरदार जो एक्शन एक्शन वठो। हथियार का दोस्त, हथियार का दोस्त, हले की नथी हल हल सुठो न था कयो था। यार कमतार देर कयो, हले काॾे। हेलो छा? ठीक है छा कहीं मुझी हमरा के अगवा कयो हाणे जो हाणे मां ॻोठ वारनि खे घुराए करे इन जो बिलो कयां थो। काथे आ सुल्तान? जल्दी वही मुझे, जल्दी में मुझे ताक में पहुंची वही, जल्दी जल्दी में। एक मिनट भी घणो आ। सुल्तान खान सजे ॻोठ के ते वरतियूं अच, एक मिनट में ते पहुंची वही। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सरदारी बादशाह जो खैर, घुर्जे भी खैर। सरदार मां ही छा ॿुधो आ? हा यो सच आहे। इन टाइम ताणी मुझी ॻोठ जो एक कख भी गुम न थियो, हाणे मुझो हमरा अगवा थियो। नाराज न थींदो त हिकड़ो ॻाल्हि मां चवां? चव। मुझो पूरे मो पूरो शक सुल्तान वारनि ते आ। सरदार असां जे लाइ छा हुकुम आहे? हाणे मुझे हुकुम इहो ई आ त मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजो हमरा खपे, शाम ताणी फौरन वञो। जेको तव्हांजो हुकुम। असां पंहिंजो चोटीअ खां न ताईं ज़ोर लॻाईंदासीं। उन हमरा सां गॾु वरतियूं अचो, वञो हली अचो। छा इहो भी थी सघे तो सुल्तान हमरा के अगवा कंदो? मूंखे यार ॻाल्हि सम्झ में नथो अचे। मूं काल भी इनके कयो सुल्तान के, सुल्तान न आयो। मुझो भी शक सुल्तान जो मथां आहे। सरदार ॻाल्हायो, मुझो ओताक ते जल्दी पुजी वञो। सरदार जो केड़ो कम आ जो असां घुरायो? खबर ना है सरदार ले छो तकड़ सां घुरायो, असां के कम थी पियो, उन जे करे देर थी वियो। हाणे हलूं अच त कोई हलण जी कर। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये खबर जावेद अज हमरा जो बूथ फिरल हुयो। अदा सुल्तान मूंखे ईअं लॻे थो त सरदार जेको न्यापो कयो हो न, सरदार जो कुझु थियो आहे, जो सरदार ते हमलो थियो आहे या कुझु थियो आहे, ऐं इन्हनि जो बि मुंहुं ॾिसी ईअं लॻे थो इन्हनि मुंहुं बि सुजल हो। हल ॾिसूं था सरदार वटि। हलो अब्दुल लतीफ़, नाग भी मरी वियो, लठ भी बची वियो।
हाँ दा सही चए थो। सरदार जो शक ॿियाणे पूरो इन्हनि ते थींदो। अचो तणे हमरा के भी कुटको ॾेई उन्हनि ते बीहारे छॾियो जीअं हमरा भी सुल्तान वरनि जो नालो वठे। हली अचो। अस्सलाम वालेकुम सरदार। वालेकुम सलाम सुल्तान। सुल्तान हुकुम कयो सरदार। असांजो दिलबर खान अॻुवा थी। हाँ सरदार जी त पोइ तव्हांजो शक कहते आहे असां उन ते वञी चढ़ाई करे तव्हांजो हमरा आज़ाद करे अचूं। जावेद हिन वक्त मुझे कंहिंजो मथां भी शक न आहे। मूंखे हर हाल में हमरा खपे। अॼु तव्हां वञो तलाश कयो। हर कुंड खाली न छॾियो। कंहिं भी तरीक़े ताणी शाम ताणी मूंखे दिलबर खपे। सरदार असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कंदासीं सरदार। सुल्तान ईअं ज़ोर ॾियो, ईअं ज़ोर ॾियो। कंहिं भी तरीक़े सां मूंखे दिलबर जी शाम खपे। सरदार तव्हांजो शक कंहिंजे मथां आहे इशारो थोरो ॾियो, बाक़ी कम असां पाण पटे रखंदासीं। सुल्तान मुंहिंजो कंहिं मथां भी शक न आहे। हरू भरू इल्ज़ाम हणण असांजे शान में भी न आहे। ठीकु आहे सरदार, पर शाम गॾु कोशिश कयो। इंशाअल्लाह। दिलबर इज्जत सां ॻाल्हि मञींदे या असांखे पंहिंजो कार्रवाई करण ते मजबूर कंदे? हाँ जबल खान, मांखे भी पादर खाइण जो को भी शौक़ न आहे। जेको भी तुंहिंजो फाहम आहे मांखे ॿुधाए तूं। त पोइ ॿुध। जबर खान अगर इहो ॻाल्हि आहे त ठीकु आहे, मां तुंहिंजे साथ आहियां। मांखे भी इन जो पुराणा परांद रहियल आहिनि, उहा भी वठणा आहिनि मुंहिंजा। अगर हलण जी कर पोइ हले अचो। कंहिं भी दिलबर खे अगवा कयो, ख़ुदा जो कसम आहे उन सां रिआयत कॾहिं भी न थींदो। ए वठ पंहिंजो हमरा हाज़िर कयो मां पेश। जबल हिनखे काथूं हथ कयो? मां पेश कयो मां मालिक खां पुछ। दिलबर खान जी सरदार तोखे कंहिं अगवा कयो? सब सुल्तान वारनि जा कम थी वियो। छा? तोखे सुल्तान अगवा कयो? इन्ही जो कम आहे सॼो। जबल हुकुम सरदार, कंहिं भी तरीक़े सां मूंखे सुल्तान जो लाश खपे। तोखे शाम ताईं उहो ज़िंदा या मुर्दा मिलंदो। वञो हली अचो, देर न कयो। इन कम में देर न हली अचो। पैर संभालियो ने पंहिंजा। यार वाल सुल्तान चवन था पंहिंजा पैर संभालियो। अरे वठे न पैर संभालण। संभाल पाण के गुलजार। अजी ये बच्ची न वञे नथा सुल्तान, अचे थी नथी। संभाल पाण के। जबर मुर्त किराए वारा थी हलण जी कर। अबो भाड़िया न आहियूं जो भॼी निकिरंदासीं या मरदासीं या मारींदासीं। यार मां ई फायरिंग छा ॿुधां थो कंहिंजे मथां। सरदार जबल ऐं सुल्तान जो झगड़ो हले थो। ॻोठ में टांगा ॾेई छॾियो अथनि। हल सुल्तान जबल हथियार रोकियो। सुल्तान ऐं जबल अची हथियार ते पेश कयो। सरदार हमरा बि अगवा कयो ऐं हिननि जो मथां गोलियूं में तव्हां हलायो। पहिरियों गोली हुननि हलायो आहे, ॿियो ॻाल्हि त कहिड़ो हमरा असां अगवा कयो आहे? कहिड़ो सबूत आहे तव्हां वटि? ही दिलबर बके तो तव्हांजो साम्हूं। सरदार साईं, ही असांजे मथां चाल आहे जेको असांखे फासाए करे असांजे मथां इन्हनि हमलो कयो आहे ऐं तव्हांखे इन्हनि बड़गरायो आहे। ॿुधाए तोखे कंहिं अगवा कयो? जबल वारनि। जबल उन्हनि मां केवा करे टटा ॾिनो। ए चिमचो आहे, कॾहिं हुननि जो ॻाल्हि करे तो, कॾहिं असांजो। सॼो कुझु शैतानी हिन जो आहे।
ये खड़ा है तो सरदार है। जल्दी सरदार तुझी कमदारी मूंखे न खपे, हलियो वञ हिते, तरी वई मुंहिंजी अखियुनि मूं।